नासिक मगर ऐं भरपासे वारे इलाइक़े में माकड़ जा कचक लथल आहिनि जिन सारियल फसल ऐं सब्जियुनि समेत तयारु फसल खे खाए चट करे छॾियो आहे। ॾिसूं था वगड़ मां मेहरा टीवी जे रिपोर्टर नादिर मुगेरी जी रिपोर्ट। जी बिल्कुल इन वक्त असां वगड़न में मौजूद आहियूं जॾहिं त वगड़न में ही जेको पंजो चकर आहे जेको माकड़ आहे उन माकड़ जो वॾो हिकु टक लथल आहे ऐं जेको माकड़ जी जेकी शुरूआति थी हिते ख़ुशूसन असांजे वगड़ शहर जे वगड़न में जेकी दाख़िल थी त उहो कणिक जो जॾहिं फसल लथल हुयो ऐं लाबारो हले पियो त उन महिल जेको ईरान खां वॾो कटक माकड़ जो लथल हुयो जंहिं हिते कणिक जा फसलनि खे खाई नास करे छॾियो हुयो ऐं उन खां पोइ हिते जेके माकड़ जेको आहे त उहो सब्जियुनि खे ऐं उन खां अलावा वणनि खे ठाही नास करे छॾियो पर अॼु वरी जेको आहे सो हे छहें दफ़े बि माकड़ जो वॾो कटक लथल आहे ऐं हिते वगण भरपासे यारो देरो जाफरानी आली ख़बर भोला कलोड़ा पीरकोट मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लखनि जे तादाद में माकड़ जो जेको वॾो कटक आहे उहो वॾो कटक हिते लथल आहे ऐं जंहिंजे करे हाणे जेको सारियालो फ़सुलु हिते पोखियो वञे थो सारियाले फ़सल जो जेको ॿिज आहे उहो पोखियो वञे थो पियो त उन सारियाले फ़सुल खे उन जे ॿिज खे माकड़ खाई नास करे छॾियो पर ज़रायत खातो अगूर निंड सुतल आहे ही छहों चकर आहे वगड़नि में जेको माकड़ जो वॾो कटक लहे थो जेके मुख़्तलिफ़ फसलुनि ते उन्हनि जो हमिलो जारी आहे पर हिन वक़्त तूणी जेको ज़रायत खातो आहे उन जा अमलदार पिणु न आहिनि पहुता ऐं उहे अगूर निंड सुतल आहिनि। ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध सरकार खे घुर्जे त जेके माकड़नि जो वॾो कटक लथल आहे उनखे मारण जे लाइ स्प्रे करायो वञे ऐं हिते जेको असां तव्हां बिल्कुलु बि ॾिसी सघो था त हिते सारियालो फ़सुलु जेको आबादगारनि हारियुनि पोखियो आहे उन सारियाले फ़सुल खे बि माकड़ पिणु पंहिंजो हमिलो शुरू करे ॾिनो आहे माकड़ जो उन ते हमिलो आहे ऐं जेके हारी आहिनि उहे माकड़ खे हितां जेको आहे सो तड़ण जे लाइ मुख़्तलिफ़ इक़्तदाम खणनि था पिया मुख़्तलिफ़ कोशिशूं करे रहिया आहिनि ऐं हितां जे जेके आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल थी त संदनि जो इहो चवणु हुयो त राति खां वठी माकड़ जो हिते असांजे वगड़ ऐं भरपासे जे इलाइक़नि में वॾो हमिलो जारी आहे जेको लखनि जे तादाद में माकड़ जो जेको हिकिड़ो वॾो कटक आहे उहो लथल आहे माकड़ खे मारण जे लाइ सिंध सरकार ज़िले इंतिज़ामिया नोटिस वठी हिननि खे जेको आहे हिते फुहारो कराए स्प्रे कराए त जीअं माकड़ खे ख़तमु करे सघिजे न त हीअ असांखे वॾो नुक़सानु थी सघे थो ऐं असां हाणे जेके त ॿिज पोखे रहिया आहियूं अगरि हे असांजा ॿिज कोन थींदा माकड़ खाई वेंदो त असांखे करोड़ो रुपया जो नुक़सानु थी सघे थो। जी।